इज्जत माब कबल एतराम सिंध जा गयूर उस्तादो जेको हिन वक्त मैदान जंग में हिते वेठा आहिनि मुंहिंजो अवां खे सलाम अवां जे कदमनि के सलाम अवां जे जुरतनि के सलाम अवां जे हिम्मतनि के सलाम सूर्य मरी सोब के त दिल जा वाम विसार हण भाला विड़ भाकरे आदि ढाल मढाल मथा तेग तरार मार त मतारो थे दोस्तों अफसोस आहे इन हुकूमत ते इन वडेरन ते इन्हनि ते मीरन ते पीरन ते जेके भी हुकूमतुनि में वेठा आहिनि अफसोस इन्हनि जो केतिरे से कंदा रहंदासीं केतिरे से इन्हनि जो मातम इन्हनि जे लाइ असां पंहिंजो मातम कंदा वतंदासीं असीं पंहिंजे गिरबाननि में ॾिसूं अॼु जेकी आहिनि जेको मां शेर पढ़ियो भिटाई साहिब जो उहो सभु तव्हां जे लाइ आहे त असीं हितां कॾहिं बि खाली न मोटंदासीं हिते बि हिननि सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं पंहिंजा हक़ वठंदासीं जीअं भिटाई साहिब चयो आहे कांध भाउ में धकड़ा सेकींदे सोहा तापण लॼ मरा जे हुन पुठ में उस्ताद कहा पटेल सिंध जो उस्ताद भिटाई साहिब असांखे वॾो दर्स ॾेई वियो आहे असीं उन भिटाई साहिब जा पैरोकार आहियूं ही उस्ताद आहिनि ऐं नबियुनि जी कोड़ी जा वार आहिनि उन्हनि जा नबियुनि जा वारिस बि उस्ताद आहिनि अफ़सोस आहे त ही एसियन में कमरनि में वेही असांजी सिंध जी तालीम तबाह करे रहिया आहिनि जॾहिं उस्ताद सुकून में न हूंदो जॾहिं उस्ताद पंहिंजे ज़हनी कैफ़ियत हुनजी सही न हूंदी ऐं हू पंहिंजी माली हालात खे ॾिसी परेशान हाल हूंदो त छा उहो तालीम कहिड़ी ॾींदो ॾींहों ॾींहों नयूं नयूं प्रैक्टिस कंदा वतन हब स्कूल क्लस्टर स्कूल फलाणो स्कूल टीरो स्कूल बादशाह साहब इहो ॿुधी छॾ असीं तोखे चङी तरह सुञातो आहे टिजो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं तूं छाड़ में निकिते ऐं उस्ताद पंहिंजे ॿारनि खे हाणे असां इहो सबक़ ॾींदासीं अॼु हथु करे मथे वचन कयो त इन्हनि जे ख़िलाफ़ कतारनि जे ख़िलाफ़ कूड़नि जे ख़िलाफ़ ठगनि जे ख़िलाफ़ पंजनि जे दुश्मननि जे ख़िलाफ़ त उन्हनि ते लानत हुजे जेकी उस्ताद खे ज़लील ऐं ख्वार था कनि जेकी हिते रोडनि ते कई सालनि खां बाकारिनि था पिया हिकिड़ी हक़ीक़त तड़क हक़ीक़त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो उस्ताद मूंखे अफ़सोस थिए थो ॿियनि ते तांगुर कंदा पर कुझु पाण ने बि ॾिसूं असीं हिते केतिरा आया आहियूं सिंध में केतिरा उस्ताद आहियूं हाजी शफ़ी मोहम्मद सटियो हुजे या सिकंदर जदई साहिब हुजे इहे पूरी सिंध वीचारा पद घुमी जॾहिं हिते पहुता आहिनि सभिनी चयो आहे फेसबुक ॾिसो भरियो पियो आहे सभु को चए थो ईंदासीं पर यार उन्हनि खे ॾिसो त सही उहे पाण हिते कोन था अचनि जंहिं वक़्तु अचूं त उन्हनि खे चऊं था त कंहिंखे पेट में सूर आहे कंहिंजो कज़ियो थी पियो आहे कंहिंखे बुखार आहे कंहिंजी ज़ाल बीमार आहे यार अफ़सोस आहे जेकॾहिं माण्हुनि खे विढ़णो हूंदो आहे हक़ वठिणो हूंदो आहे या इनकलाब आणो ईंदो आहे त उहे तॾहिं कंदा आहिनि जेकी भी जे चीन में जेको एडो सारो इनकलाब आयो वो कीअं आयो उन्हनि पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं पंहिंजा बच्चा विञाया ऐं तकलीफ़ूं सठियूं इहे तव्हां बि जेकॾहिं हिते हुक जी दीवार बणिजी ही सभु उस्ताद बीह था रहो यकीन ॼाणियो ही बुज़दिल काइर आहिनि ही भॼी वेंदा हे हिते पाण ई असांखे हक़ ॾींदा पर असां में पाण में मुस्तक़िल मिज़ाजी हुजे हिकु यकठी पियो जेको अलमबरदार थी उस्तादनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदो असां उन्हनि जे पोयां हूंदासीं अॻियां उन्हनि खे जेकॾहिं को बि शइ लॻो उहो असां पंहिंजे सीने ते खाईंदासीं उस्ताद कास जे लाइ हमेशह सिंध जो उस्ताद हिते आयो आहे पर अफ़सोस इहो आहे त जेकी बि अचनि था पर क़यादतुनि त एतबार खॼी वियो क़यादतूं असां अहिड़ी चूंडियूं आहिनि जीअं असां हुकुमरान चूंडिया आहिनि असांजो पंहिंजो रोब आहे जॾहिं कॾहिं को लाताकी थो करे कॾहिं चओ थो त मुंहिंजो हिन शइ सां हिन रैली सां हिन धरणे सां तालुक़ु न आहे हैफ़ हुजे हुनखे शर्म अचणु खपे हुननि माण्हुनि खे जेकी चवनि त असांखे हिननि सां लाताकी आहे छा असीं उस्ताद न आहियूं छा असीं उस्ताद न आहियूं असीं नथा पढ़ायूं असीं नथा वञूं असांखां वोट नथा वठनि असांजो हक़ न आहे जंहिं वक़्तु उन्हनि खे मां यादि थो ॾियारियां जंहिं महिल हलफ़बरदारी थींदी आहे कहिड़ो कसम खणंदा आहिनि इन्हनि जे कसमनि ते बि एतबार न रहियो आहे इहे कूड़ा जेको बि हुजे चाहे अली शेर हुजे चाहे हाजी शफ़ी सटियो हुजे चाहे सिकंदर हुजे चाहे कोराई साहिब हुजे चाहे दिलीप हुजे चाहे सिंध जी कुंड कुशियो कहिड़ो बि उस्ताद हुजे सभई निकिरूं था पर अफ़सोस उन्हनि दोस्तनि ते आहे जेके हिन वक़्तु सवेर बि साईं चई वियो तूं हुते वेठा आहिनि ऐं अचनि नथा ऐं निकिरनि नथा मूंखे हुननि जो ॾुख आहे
पर हक़ीक़त इहा आहे त हुननि सां इहो कजे त सोशल बाइकाट करे सघिजे। जेको थाणे में नथो अचे उहो असांजो भाउ न आहे, अहिड़े भाउ खां ई भला आहे। उस्ताद इतिहाद